रमज़ान मुबारक का बाबरकत महीना पूरा होने को है, मगर अफसोस के मुंतखब नुमाइंदों के बिजली की फराहमी में आसानी के वादे सिर्फ वादे ही रह गए। बिजली की मुसलसल गैर एलानिया लोड शेडिंग और ट्रिपिंग मुसलसल जारी, किसी ने कोई नोटिस नहीं लिया। पाण ॾिसो त शहरी अफ़तारी जे टाइम तराबीअ जे टाइम सम्झी न लोड शेडिंग थो थिए। हे मुसलमानियत न आहे जेके न काफ़र जे मुल्क में बि ईअं न थींदो आहे। शहरी अफ़तारी जे टाइम ते सम्झी न उहो काफ़र हूंदा आहिनि, उहे बंदि न कंदा आहिनि बिजली। असांजी पंहिंजी इस्लामी मुल्क आहे पाकिस्तान, इन में जेके अहिड़ा ऑफिसर मुलविसन थी सघे थो यहूदी ऑफिसर हुजनि जेके इस्लाम जे ख़िलाफ़ु आहिनि। शहरी अफ़तारी जेके न तराबी जे टाइम ते बिजली बंदि था करनि, आवाम खे परेशानी थो थिए, तराबी वारनि खे परेशानी थो थिए, शहरी वारनि खे परेशानी थिए। तव्हांखे पाण खे ख़बर आहे इंसानियत सम्झी न ईअं न हूंदो आहे। असां वफ़ा खे गुज़ारिश था कयूं, मियां शहबाज़ शरीफ़ जो पंहिंजो नारो हुयो त करे मां वज़ीर आज़म हुजां त अधु कलाकु लोड शेडिंग हुजे, मां पंहिंजे जेके न सीट मां इस्तीफ़ा थो ॾियां। उहो मियां साहिबु तुंहिंजो जेका इस्तीफ़ा काॾे विया, उहा तुंहिंजा वाइदा काॾे विया। मुस्लिम लीग जे जेका नून जी तरफ़ां तूं इहो मुतालबो कि असां बि तोखे मुस्लिम लीग नून शिदातकोट ज़िले कंबर शिदातकोट की तरफ़ अर्ज़ था कयूं, बराए महिरबानी पार्टी खे अगरि फ़ाल रखे पंहिंजे वादनि ते पूरो लाइ जेको तूं बिजली जे वारे में जेको फ़ाइदे में ऐलान कयो उहो पंहिंजे साॻियो ऐलान ते अॼु असां तोखे वेलकम था चऊं। ईअं त न आहे जेकॾहिं तव्हां मुल्क खे तबाही बर्बादी खां बचायो, ईअं न आहे तव्हां मुल्क खे तबाह बर्बाद। अब बिजली आहे ई कान का, वधि में वधि कलाक ॿ हले थी पई। न इफ़्तारी जी वक़्तु आहे, न सेरी जी वक़्तु आहे, न तराविया जी वक़्तु बिजली आहे। दर्दी वीचारा परेशान आहिनि। हर को जनरेटरनि ते सॼो ॼाड़ो ॿुधाए चिलरनि ते कनि था पिया, बैटरियुनि ते बिजली जी को बि न आहे। बिजली सफ़ा ॿुधाई थो टुप कान्हे का। अचे थी वियो कलाक ॿ, वधि में वधि 3, पर बिल जो अचे थो पियो त घटि में घटि बि 10 खां 15 हज़ार रुपए ते माण्हू खे बिल अचे थो पियो बिजली जो। बाक़ी बिजली आहे ई कान का। कश्मीर से बात करते हुए शहरियों का मजीद कहना था कि बिजली की अदम फराहमी ने बहुत सी मुश्किलात का सामना करने पर मजबूर कर दिया, और ऊपर से हज़ारों रुपए की बिल, वो भी डिडक्शन के साथ। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।